अस्सलाम वालेकुम साथियो। अॼु स्क्रीन ते जेका असां सां शख़्सियत मौजूदु आहे, यकीनन उहा कंहिं तारीफ़ जी मोहताज न आहे। मूंखे ॿुधाईंदे इंतिहाई फ़ख़्रु महसूसु थींदो त साईं जो नालो सलीम चन्ना पाण 40 किताबनि जा मुसन्निफ़ आहिनि, 40 किताब लिखी चुका आहिनि। ख़ासि तौर ते उन मां कहाणी, नाविल, शाइरी ऐं अंग्रेज़ी में पिणु हिकिड़ो शाइरीअ जो मजमूओ आहे। 6 किताब साईं जा शाइरी जा आहिनि, 15 किताब कहाणी जा आहिनि, 4 नाविलनि जा, टोटल 29 किताब साईं जा छपियल आहिनि। साईं जी अदब सां तमामु पुराणी वाबस्तगी आहे। पाण मुख़्तलिफ़ दौरनि में रेडियो सां वाबस्ता रहिया, टेलीविज़न सां वाबस्ता रहिया, मुख़्तलिफ़ अख़बारुनि में मज़मून कालम लिखंदा रहिया। अॼु ॾींहं ताईं साईं तमामु एक्टिव आहिनि ऐं साईं ख़ासि तौर ते अशाती तौरु तमामु घणो तजुर्बो रखनि था। पाण सलीम पब्लिकेशन कासमाबाद मां 40 खनि किताब छपिराए चुका आहिनि। अॼु साईं असांखे वक़्तु ॾिनो आहे। साईं तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तव्हां असांखे अॼु वक़्तु ॾिनो। अॼु तव्हांजा सिंधी अदबी बोर्ड बाबा साईं तासुरात रिकॉर्ड कंदासूं। ऐं सिंधी अदबी बोर्ड हिकिड़ो अशाती इदारो आहे, क़ौमी इदारो आहे, तव्हां असां सभिनी जो इदारो आहे। सिंधी अदबी बोर्ड जी इब्तिदा 1940 खां सलाहकार बोर्ड 1951 में जॾहिं सिंधी अदबी बोर्ड जी हैसियत में अचे थो। तव्हांखे ख़बर आहे त हिन बोर्ड जा जेके फाउंडर्स आहिनि साईं GM सैयद, मीरा मोहम्मद शाह, अलामा उमर बिन दाऊद पोटो ऐं ॿिया तमामु वॾा नाला सिंधी अदबी बोर्ड सां मुंसलिक रहिया आहिनि। कुझु दौरनि में उहे चेयरमैन रहिया आहिनि, के वॾा नाला सेक्रेटरी रहिया आहिनि। ऐं ख़ासि तौर ते सिंधी अदबी बोर्ड मां जेतिरा ई किताब हींअर ताईं पब्लिश थी चुका आहिनि, उहे दुनिया जी मुख़्तलिफ़ लाइब्रेरियुनि में मौजूदु आहिनि। बैन अल-अक़वामी सतह ते उहे किताब मौजूदु आहिनि। ऐं मां चाहींदुसि त उन में मुख़्तसिर ॻाल्हि मां तव्हांजो सवालनामो शुरू कयां त सिंधी अदबी बोर्ड में वरी हिकिड़ो तवील अरसो क़िबला साईं मखदूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला साहिबु चेयरमैन साहिब जी हैसियत में अचनि था ऐं पाण बोर्ड खे मशीन ॾियारियूं ऐं उनजे ज़माने में तमामु घणो बोर्ड में कमु थियो। ऐं साॻे तसलसुल सां मखदूम जमीलुज़्ज़मा साहिबु सिंधी अदबी बोर्ड में चेयरमैन रहिया ऐं हींअर मौजूदा चेयरमैन असांजा मखदूम सईदुज़्ज़मा आतिफ़ साहिबु आहिनि। मखदूम सईदुज़्ज़मा आतिफ़ साहिब जे अचण खां पहिरियां बोर्ड ते कर्ज़ो हुयो, जेको कर्ज़ु मुकमल तौरु अदा कयो वियो। जेके मुलाज़िमनि जूं पघारुनि जा मसइला हुआ उहे हल थिया। पर ख़ासि तौर ते मां सलीम साहिबु तव्हां खां सुवालु पहिरियों पुछंदुमि त साईं जे दौर में 200 खां मथे किताब छपिजी चुका आहिनि। साईं मुख़्तसिर बजट में सिंधी अदबी बोर्ड खे मशीन ॾियारी त किताब हाणे बोर्ड में अंदरि छपिजनि। तव्हांखे पंहिंजो अशाती इदारो आहे, हलायो पिया, उहो तजुर्बो आहे। अॼुकल्ह पाण ॾिसो था त केॾी सूरत हाल ॾुखी आहे किताब छपिराइण जी। पर साईं जिन टाइटल खां वठी जेसि ताईं किताब पब्लिश थी मार्केट में नथो अचे, पंहिंजे अमले सां मुसलसल राब्ते में हूंदा आहिनि ऐं मयार ते उन्हनि जो तमामु घणो ज़ोर आहे। इन सॼे मंज़रनगारीअ खे तव्हां कीअं था ॾिसो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी अदबी बोर्ड जो कमु जीअं ई शऊर संभालियो आहे, 12-13 सालनि जी उमिरि खां ॾिसंदा ऐं ॿुधंदा अचूं। ख़ासि तौर ते जॾहिं अमीन मंज़िल में गाॾी खाते में बोर्ड जी ऑफिस हुई, महिरान रिसालो उतां निकिरंदो हो, गुल फलुक निकिरंदो हो ऐं साईं शौकत शेरो ग्रामी साहिबु, साईं नफ़ीस अहमद साहिबु, इहे सभु उते हूंदा, उते वञण बि थींदो। उन दौर खां वठी ऐं जेको कुझु वक़्तु त जगचाड़ी ते ऑफिस आहे, उते बि हिननि जी ऑफिस हुई। पोइ वरी उहो हाणे रुगो किताब घर आहे, पर पहिरीं एडिटर उते वेहंदा हुआ त उते बि माना इहो कमु थींदो हो। उन खां पोइ ही जेका पंहिंजो असुलु जेका सिंधी अदबी बोर्ड जी ऑफिस आहे, मरकज़ी ऑफिस आहे, जेका सॼी सिंध जे खे जहिड़ो कर प्रेज़ेंट करे थी, हिन में जेके कम थिया आहिनि ऐं मौजूदा वक़्त में जेके कम थिया आहिनि, जेके तव्हां ॻणाया आहिनि, उहे यकीननि माज़ी जे दौर खां बहितर ई थिया आहिनि। छो त माज़ी में जेके कम थिया आहिनि उहे उन्हनि जो तादादु एतिरो घणो न हो। बिल्डिंग जेका हुई उहा पुराणे स्ट्रक्चर में हुई, जंहिंमें ईअं महसूसु थींदो हो त हाणे जेको आहे सो हिन बिल्डिंग खे जेको आहे सो ते घणी बरसाति पई त को नुक़सानु पहुची सघे थो। अहिड़े ई नमूने मुलाज़िमनि जे लाइ बि सहूलियतूं घटि हुयूं। एतिरे क़दुरु जो असां उहो बि दौरु ॾिठो जो प्रेस क्लब जे ॿाहिरां सिंधी अदबी बोर्ड जा केतिरा ई मुलाज़िम अची एहतजाज कंदा हुआ। पोइ किन खे पघारूं न मिलंदियूं हुयूं त किन खे जेको आहे के ॿिया मसइला हुआ। पर हाणे जॾहिं मौजूदा दौर में आया आहियूं, 5-6 महीना पहिरीं अची असां साईं सां मुलाक़ात बि कई। बज़्म रूहान जे वफ़दी सूरत में साईं वाहिद कांदड़ो बि गॾु हो ऐं उन दौरान साईं ज़ैब सिंधी बि हो, साईं नसीर मिर्ज़ा बि हो,
ॿिया दोस्त बि हुआ। असां साईं सां मुलाक़ात कई आहे। पंहिंजे साईं पंहिंजे सॼे प्रोग्राम खां आगाह कयो त हीउ जेको कमु थियो आहे, ख़ासि तौर ते इमारत खे ख़ूबसूरत करण वारो, उहो फस्ट लुक जेको आहे, उहो फस्ट इम्प्रेशन इज़ द लास्ट इम्प्रेशन जीअं चवंदा आहिनि। त पहिरियों इम्प्रेशन हिन बिल्डिंग में दाख़िल बाबे साईं GM सद खां दाख़िल थियण खां पोइ असां जेका गुलकारी ॾिसूं था, ख़ूबसूरती ॾिसूं था, वरी मोबाइल लाइब्रेरी ॾिसूं था, वरी जेका साम्हूं लाइब्रेरी आहे उहो उनखे बिल्कुलु बहितरीनु नमूने ॾिसूं था। सेट थियल आहे, स्टाफ आहे, उन में शागिर्द जेके आहिनि उहे बाक़ाइदे मुतालो करे रहिया आहिनि। वरी ऑडिटोरियम जो हिकिड़ो तमामु वॾो हॉल आहे जंहिंमें प्रोग्राम थींदा रहनि था। उन्हनि में मूं बि प्रोग्राम अटेंड कया आहिनि, मुशाइरो बि आहे, ॿिया प्रोग्राम बि थिया आहिनि, उहे बि अटेंड कया आहिनि। जीअं तव्हां ॻाल्हि कई त किताबी मेला थिया आहिनि, किताबी मेलो बि हिकिड़ो तमामु जेको आहे बहितरीनु अमल आहे। ऐं ख़ासि तौर ते जेका तव्हां ॻाल्हि कई त सॼी सिंध जे लाइब्रेरियुनि खे ऑफर कई अथनि त बाबा तव्हांखे किताब असीं मुफ़्त पहुचाईंदासीं। ऐं मूं बि ॿुधो आहे त किन लाइब्रेरियुनि खे किताब मुफ़्त में पहुता आहिनि, कार्टून जा कार्टून पहुता आहिनि। इहो हिकिड़ो वॾो अमल आहे जेको मौजूदा चेयरमैन साहबु जेको आहे सिंधी अदब, सिंध जे इल्म, सिंध जे क्लासिकल अदब, सिंध जे मौजूदा अदब, सिंध जे तारीख़ी अदब ऐं सिंध जे जेको आहे सो नवदरात जे लाइ तमामु बहितरीनु अमल आहे। इहे किताब जेके अॼु खां 50-60 साल पहिरीं छपिया हुआ, उहे हाणे नायाब आहिनि। उहे वरी रीप्रिंट बि थियनि पिया, नवां किताब अचनि पिया। जेको BGO जो बोर्ड आहे उहो उन्हनि खे अप्रूवल ॾिए पियो। त आउं सम्झां थो त हिन वक़्तु जेको कमु थी रहियो आहे किताबी छपजण जी सूरत में, या जेका तव्हां ॻाल्हि कई त बोर्ड खे मशीन पंहिंजी आहे, बोर्ड खे हर मसइलो प्लेटूं विलेटूं माना जेको छपाई जो जेको बि प्रोसेस आहे कि माना कंपोज़िंग खां वठी वेंदे किताब हथ में अचण ताईं उहो सभु सिंधी अदबी बोर्ड जे अंदरि थिए पियो। मुलाज़िमनि खे पघारूं न मिलंदियूं हुयूं, उहे मुलाज़िम अची प्रेस क्लब ते एहतजाज कंदा हुआ, असांजा ई दोस्त हुआ। ऐं पोइ कई अख़बारी ॻाल्हियूं थियूं, पर हाणे मौजूदा वक़्त में मुलाज़िम ख़ुशि आहिनि, स्टाफ ख़ुशि आहे, अदबी कमु थी रहियो आहे। सिंधी अदबी बोर्ड जो बुक स्टॉल तिलक चाड़ी वारो हली रहियो आहे ऐं सिंध जे लाइब्रेरियुनि ताईं मुफ़्त में किताब पहुची रहिया आहिनि। इन खां वधीक सिंधी माण्हुनि खे ॿियो छा खपे। साईं मूंखे ॿुधाईंदे त ख़ुशी महसूसु थींदी। जेका बि कारकर्दगी आहे, जेको बि कमु तव्हांखे सिंधी अदबी बोर्ड जो ॿुधायोसीं, इहो मखदूम सईद ज़मा आतिफ़ साहिब जो ख़्वाबु हो जेको ताबीर ॾांहुं वञे पियो। तव्हांजी ॻाल्हि थी ऑडिटोरियम जी, त इफ़्तिताह उहो सईद ज़मा आतिफ़ साहिबु कयो। साईं जे दौर में डिस्प्ले सेंटर जो इफ़्तिताह थियो, अंदरि अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासमी रीडिंग हॉल जो क़याम, मोहम्मद इब्राहिम जोए साहिब जे कार्नर जो क़याम। ऐं तव्हां अंदरि ईंदो त ॾिठो हूंदो त इमारतुनि ते मुख़्तलिफ़ आलिमनि शाइरनि जी शाइरी चित्रकारी थियल आहे। त इहो साईं जो ख़्यालु हो, ख़्वाबु हो त जेको बि लेखक अंदरि अचे त उनखे महसूसु थिए त हा हीउ मुंहिंजो पंहिंजो इदारो आहे, हिकिड़ो अदबी इदारो आहे। हीउ हिकिड़ो साईं जो ख़्वाबु हो जेको पंहिंजी ताबीर ॾांहुं वञे पियो। ऐं ॿियो तव्हां मुलाज़िमनि जो जीअं ज़िक्र कयो त हाणे अलहमदुलिल्लाह जेके बि फाइनेंशियल प्रॉब्लम हुआ उहे साईं जे दौर में हल थिया। तव्हां मूंखे ॿुधाईंदे इंतिहाई फ़ख़्रु महसूसु थींदो त तिलक चाड़ी ते जेको बुक शॉप आहे, साईं जी हुकूमत सां ॻाल्हियूं हलनि पियूं त इनखे नए सिर तामीर कराइजे, जंहिंखे बुक शोरूम जे उन सां क़ाइमु कजे, टिमाड़ हुजे जिते बि असांजो पब्लिकेशन जो कमु जारी रहे, किताबनि जो कमु जारी रहे। साईं पंहिंजे दौर में हिकिड़ी स्कीम मुतारिफ़ कराई आहे त जेके नौजवान साहिब किताब न आहिनि, अॼुकल्ह जी जेका मुआशी सूरत हाल आहे, किताब छपाइणु केतिरो ॾुखियो आहे, तव्हां हुन सॼे मरहले मां गुज़रो पिया, तव्हां किताब छपारायो पिया। साईं जो आहे त अगरि उहे मयारी लिखनि था त उहा हिकिड़ी कमेटी मां हुनजो मसवदो जेको आहे पास थिए, तव्हां हुनखे साहिब किताब कयो। पहिरियों सभ खां पहिरियों 150 खां 200 सुफ़नि जो किताब अचे हुनजो। ऐं ॿियो साईं जिन सभिनीनि नवनि तोड़े जूनियर सीनियर राइटर्स खे चयो आहे त जिन वटि बि घरनि में नवनि पुराणनि किताबनि जा मसवदा आहिनि, उन्हनि जी हिकिड़ी कापी सिंधी अदबी बोर्ड जी लाइब्रेरी में जमा कराइनि रिकॉर्ड जी सूरत में, त जीअं असां ईंदड़ वक़्त में उन्हनि ते ऑडियो बुक्स जी सूरत में कमु कयूं। अॼुकल्ह जदीद टेक्नोलॉजी जो दौरु आहे, PDF ते किताब रोज़मर्रा ते अपलोड थियनि था वेबसाइट ते, ऐं ऑडियो बुक्स ते असीं स्टूडियो क़ाइमु कयूं पिया। इहो बि साईं सईद ज़मा आतिफ़ साहिब जो हिकिड़ो ख़्वाबु आहे जंहिं ते तमामु तेज़ी सां कमु हले पियो। ईंदड़ वक़्त में किताब जेके आहिनि ऑडियो बुक्स जी सूरत में सिंधी अदबी बोर्ड जी वेबसाइट्स ते अपलोड कया वेंदा। इन सॼे कम खे मां कीअं था ॾिसो? इहो जदीद कमु आहे ऐं हाणे उहो कमु जीअं त वधीक आसान ऐं वधीक एक्टिव थी वियो आहे, छो त पंहिंजो मौजूदा चेयरमैन साहबु
मखदूम साहब एतिरी बजट ॾिनी आहे, उहे मशीनूं ॾिनियूं आहिनि या उहे सहूलियतूं फ़राहम कयूं आहिनि त सिंध जे उन्हनि अदीबनि खे जिन जा किताब 50 साल पहिरीं 30 साल पहिरीं छपिया हुआ, हाणे उहो उन्हनि वटि बि हिकिड़ी कापी वञी बची आहे रिकॉर्ड में, त उहे सभ खां पहिरीं उन्हनि खे अहमियत ॾिजे जीअं उहे किताब महफ़ूज़ थी वञनि। ऐं उन खां पोइ कई अहिड़ा किताब लाइब्रेरीज़ में मौजूदु आहिनि, मसलन पर्सनल लाइब्रेरीज़ में, मसलन मुंहिंजे वालिद साहब जी लाइब्रेरी आहे, साईं नियाज़ मसूद साहब जे वालिद साहब जी लाइब्रेरी आहे, तव्हांजे वालिद साहब जी लाइब्रेरी आहे, ज़ैब सिंधी साहब जी लाइब्रेरी आहे। उन्हनि लाइब्रेरीज़ में के किताब अहिड़ा हूंदा जेके ॿियनि लेखकनि जा हूंदा पर उहे नायाब हूंदा, उहे हींअर मार्केट में अवेलेबल कोन हूंदा, जेके अॼु खां 50 साल पहिरीं या विरहाङे खां अॻु छपिया हूंदा। त उन्हनि किताबनि खे बि जेकॾहिं ईअं PDF में या अपलोड कयो वञे ऐं उहे ऑनलाइन कया वञनि ऐं सिंधी अदबी बोर्ड उन्हनि जो क्रेडिट खणी रही आहे, त आउं सम्झां थो त इहो कमु बि सिंधी अदब जे लाइ, सिंध जी तारीख़ लाइ, सिंध जे क्लासिकल अदब जे लाइ हिकु अहम जेको आहे सो अमल हूंदो। मूं बिल्कुलु तव्हां सां हिन ॻाल्हि जो ज़िक्र कयो त साईं जिन जो हिदायतूं जारी आहिनि त जेके बि नवां तोड़े सीनियर तोड़े जूनियर जेके राइटर्स आहिनि उहे पंहिंजा पुराणनि किताबनि जा मसवदा असां वटि जमा कराइनि। उहे कॾहिं बि उन्हनि खे पाण बि छपाए सघनि था, पर बोर्ड वटि अगरि वसायल थिया, बजट अची वई त उन्हनि खे बि छपाइबो, पर उन्हनि खे ऑनलाइन ज़रूरु जेको आहे उहो मुख़्तलिफ़ वेबसाइट्स ते असां अपलोड कंदासूं। सिंधी अदबी बोर्ड जी असां ॻाल्हि कयूं था, साईं जे दौर जी असां ॻाल्हि कयूं था, त साईं हींअर वेझड़ मुलाज़िमनि खे हिकिड़ी ट्रांसपोर्ट गाॾी ॾियारी त जेके मुलाज़िम पूरे शहर मां अचनि त उहे ॾाढे आराम ऐं सुकून सां बोर्ड अचनि त जीअं तसलीअ सां हिकिड़ो मयारी कमु करे सघनि। सिंधी अदबी बोर्ड में साईं जी हुकूमत सां ॻाल्हियूं ॿोलियूं हलनि पियूं त जल्द ज़ुल्फ़कार अली भुट्टो रिसर्च लाइब्रेरी क़ाइमु कई वञे ऐं रिसर्च बेनज़ीर भुट्टो हॉस्टल क़ाइमु कई वञे, जिते स्कॉलर्स खे जेके पूरे पाकिस्तान सां तालुक़ु रखनि था उहे अचनि ऐं उन्हनि खे मुफ़्त में मवाद तोड़े राहिश बि ॾिनी वेंदी हिकिड़े महदूद वक़्त लाइ, त जीअं उहे पंहिंजी तहक़ीक़ पूरी करे सघनि ऐं असांजी ईंदड़ नसुल ताईं बहितर खां बहितर तहक़ीक़ पहुची सघे। इन खे तव्हां कीअं था ॾिसो? सिंधी अदबी बोर्ड जे तरफ़ां ऐं उन में मखदूम साहब जो जेके चेयरमैन मौजूदु आहिनि, मखदूम सईदुज़्ज़मा आतिफ़ साहब, जेके पाण बि हिकु बहितरीनु शाइर इब्न शाइर, त उन्हनि जो जेका दिलचस्पी आहे हिकु शाइर जी हैसियत में, हिकु अदीब जी हैसियत में, पंहिंजो जेको आहे सो हिकु गादी नशीन जी हैसियत में, छो त सिंधन गादी जेका आहे उहा हिकिड़ी पढ़ियल लिखियल फ़र्दनि ते ऐं उन जा मुरीद बि जेके आहिनि से बि तमामु बाशऊर पढ़ियल लिखियल आहिनि। ऐं मखदूम नओ जो नालो जेको आहे सिंध जे क्लासिकल अदब में, सिंध जे पुराणे अदब में को नओं कोन्हे, उनजो हिकिड़ो वॾो पोरियो थियल आहे सिंधी अदब में, त हीअ उन ई खानवादे जा जेके आहिनि से पोयर आहिनि। इन्हनि हाला ऐं हाला पुराणा जे हवाले सां जेको हिकिड़ो कल्चरल शहर आहे, जिते अहिड़ियूं त अहिड़ियूं शयूं ठहनि थियूं जेके सॼी दुनिया में जेके आहिनि से मुतारिफ़ थियनि थियूं ऐं उहे सिंध जूं सुञाणप आहिनि। त हीअ जेके पंहिंजो ख़ानदान आहे, जेके बि भाउर मखदूम साहब जा फ़र्ज़ंद आहिनि, जंहिंमें मखदूम ख़लीक़ुज़्ज़मा बि आहे, जंहिं पंहिंजी सियासत में पंहिंजो हिकिड़ो वॾो नालो कमायो, मखदूम अमीन फ़हीम आहे, जेके पाण बहितरीनु शाइर बि रहिया ऐं सियासत जे हवाले सां बि उन्हनि जो जेको हिकिड़ो वॾो किरदारु आहे। त अहिड़े ई नमूने मौजूदा जेको असांजो चेयरमैन साहबु आहे, उन जेके नवां प्रोग्राम ठाहिया आहिनि, जीअं तव्हां हींअर ॿुधायो त भई जेके स्कॉलर्स ईंदा उन्हनि जे लाइ हिकिड़ी हॉस्टल हूंदी, उन्हनि खे महदूद वक़्त जे लाइ जेसि ताईं उन्हनि जो रिसर्च कमु मुकमिल थिए ओसि ताईं उन्हनि खे लॉजिंग एंड बोर्डिंग फ्री हूंदी ऐं ॿियूं सहूलियतूं बि मिलंदियूं। त इहो हिकिड़ो सॼी दुनिया जे स्कॉलर्स जे लाइ हिकिड़ो अहम मौक़ो आहे, बल्कि पाकिस्तान जे सभिनी स्कॉलर्स, पंजाब जो हुजे, पिशावर जो हुजे, सरहद जो हुजे, या वरी पोइ बलोचिस्तान जो हुजे या सिंध जो हुजे, उन्हनि सभिनी खे इहे सहूलियतूं मिलंदियूं। त इहे सहूलियतूं जेके आहिनि इहे सिंधी अदब जे वाधारे लाइ आहिनि, सिंधी अदब जे खे हिकिड़े महफ़ूज़ हथनि ते पहुचाइण लाइ आहिनि, ऐं इहो कमु आउं सम्झां थो त इंतिहाई बहितरु आहे। सिंध जा जेके बि तमामु वॾा ज़िला आहिनि, जेके बि सिंध जा वॾा ज़िला आहिनि, उन में सिंधी अदबी बोर्ड जूं लाइब्रेरियूं क़ाइमु कयूं वञनि ऐं उते किताबनि जे लाइ स्टोर बि क़ाइमु कया वञनि, त जीअं हर पढ़ंदड़ जेको आहे पंहिंजे ई शहर मां हिकिड़े रिआयत सां सिंधी अदबी बोर्ड जे स्टॉलनि तां किताब ख़रीद करे पढ़ी सघनि। सलीम साहब, तव्हांजी तमामु वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। महिरबानी साईं, महिरबानी।